जी नाज़रीन, नौशहर फिरोज का असांजे नुमाइंदे असद अली उमरानी जी ख़बर शामिल कयूं त नौशहर फिरोज सिविल अस्पताल नौशहर फिरोज में सहूलतनि जी खोट खिलाफ शहरनि पारां सिविल अस्पताल जी गेट आॾो मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी खालद चांडियो, असद उमरानी, बिशारत कोसो, मुश्ताक जोड़े जो ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरो कंदड़ मुतालबो कंदे चयो त सिविल अस्पताल नौशहर फिरोज मरीज़ लाइ घोसकर बणिजी वियो आहे। जॾहिं खां नएं आयल MS सिविल अस्पताल नौशहर फिरोज डॉक्टर यूसुफ नवल चार्ज संभाली आहे, तॾहिं खां मरीज़ खे का बि दवा नथी ॾिनी वञे। डॉक्टर ड्यूटी करण लाइ तयार न आहिनि। परे परे ईंदड़ ग़रीब ऐं लाचार मरीज़नि सख़्त परेशान थियण लॻा। जॾहिं नौशहर फिरोज अस्पताल खे सरकार पारां सालाना करोड़े रुपयनि जी बजट हूंदे बि ग़रीब मरीज़ खे कंहिं बि क़िस्म जी सहूलियत नथी ॾिनी वञे। ग़रीब ऐं बेसहारा मरीज़ वस वारनि खे अपील कंदे चयो त नएं आयल MS खे हटाए नौशहर फिरोज अस्पताल में ईमानदार MS मुक़ररु कयो वञे त जीअं असां मिस्किन माण्हुनि खे दवा जी सहूलियत मिली सघे।